अस्सलाम वालेकुम दोस्तों, A-Info TV में तव्हांखे भली कार चइजे थो। अॼु असां कुझु दोस्तनि सां रेगिस्तान घुमण लाइ वञी रहिया आहियूं। असां सां गॾु रहिजो ऐं इंजॉय कजो। असां बि इंजॉय करे रहिया आहियूं। असांजा कुझु दोस्त ॿाहिरों आयल आहिनि जिन खे असीं हिन रेगिस्तान जो सफ़र कराए रहिया आहियूं। तमामु बहितरीनु सफ़र आहे। उमेद आहे त हीउ सफ़र तव्हांखे पसंदि ईंदो। हिकु ॿी गुज़ारिश मां कंदो हलां त मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कजो, वीडियो खे लाइक कजो त जीअं मुंहिंजी वधीक हौसला अफ़ज़ाई थिए त मां अव्हां दोस्तनि जे लाइ इन खां बि वधीक बहितर वीडियोज़ खणी अचां। कमेंट करे असांखे ज़रूरु ॿुधाइजो त हीउ मंज़रु तव्हांखे कीअं लॻो। हीउ मंज़रु असांखे त बेहदि ख़ूबसूरत लॻो ऐं हिन में इंजॉय बि कयोसीं। असांजो सफ़र जारी ऐं सारी आहे। उमेद आहे त तव्हांखे तमामु बहितर सफ़र असांजो वणियो हूंदो। अॻिते हली दोस्तनि इसरार कयो त असांखे थर में हिन में टकर में जेको बाक़िर शाह जो रोज़ो आहे उहो असांखे ॾेखारियो। हाणे असांजो सफ़र ओॾे जारी आहे। असां उन तरफ़ वधी रहिया आहियूं, बाक़िर शाह तरफ़। इंशाअल्लाह कुझु घड़ियुनि में असां बाक़िर शाह ते पहुचंदासीं ऐं तव्हां बि इंजॉय कजो। रेगिस्तान खे छॾे करे असां पहाड़ी सिलसिले में दाख़िल थी चुका आहियूं। हीउ जेको ट्रेक आहे बाक़िर शाह तरफ़ हली रहियो आहे ऐं असांजे दोस्तनि में इंजॉय कयो। असां इंजॉय कंदा अॻिते हली रहिया आहियूं। हिते असांखे हिकु गाइड जी ज़रूरत पई, छो जो अॻिते हली ॿ टे ट्रेक थियनि पिया। इन करे असां हिते कुझु घड़ियूं बीठासीं ऐं हिकु गाइड खां रस्तो पुछियोसीं ऐं अॻिते रवाना थियासीं। दोस्तों, असांखे कमेंट में ज़रूरु ॿुधाइजो त हीउ वीडियो तव्हांखे कीअं लॻो। कमेंट में ज़रूरु असांखे आगाह कजो ऐं हिन वीडियो जे बारे में ज़रूरु तव्हां ॿुधाइजो त तव्हांखे वीडियो कीअं लॻो ऐं हीउ मंज़र कीअं लॻा। हीउ
जन दोस्तनि असांजो हिन वीडियो में साथ ॾिनो, मां उन्हनि जो बेहद शुक्रगुज़ार आहियां ऐं जेके दोस्त असांखे हिन विज़िट ते वठी आया उन्हनि जो मां बेहद शुक्रगुज़ार आहियां। उमेदु आहे त हीउ वीडियो तव्हांखे पसंदि आयो हूंदो। पंहिंजी कमेंट सां असांखे आरास्ता ज़रूरु कजो ऐं ॿुधाइजो हिन वीडियो जे बारे में तव्हांखे कीअं लॻो। आख़िर में मां इहो चवंदो हलां त मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कजो। तव्हां दोस्तनि जी वॾी वॾी महिरबानी। अल्लाह हाफ़िज़।